निशात स्टूडेंट्स वेलफेयर एंड ट्रेनिंग कमेटी पारां शागिर्दनि खे तइलीम सां गॾोगॾु तरबियत ॾियण जो सिलसिलो पिणु जारी आहे। निशात स्टूडेंट्स वेलफेयर एंड ट्रेनिंग कमेटी पारां ज़िले हैदराबाद जे तावन सां मुख़्तलिफ़ ज़िलनि जे उहिदेदारनि ऐं ज़ैली इदारनि जे मेंबरनि खे तरबियत ॾियण लाइ बरोज़ा तरबियती वर्कशॉप मुनक़द कयो वियो। कैपेसिटी बिल्डिंग एंड मैनेजमेंट स्किल जे उनवान हेठि निशात होम्स में थियल इन सेमिनार जी सदारत नाजिया शागिर्द तंज़ीम निशात जमात लुआरी शरीफ़ जे मरकज़ी सदर सुहेल अहमद जुणेजो कई, जॾहिं त मुक़ररनि शम्स कासिम जुणेजो, फुरकान टालपुर, अब्दुल्लाह जब्बार, रफ़ीक अहमद जुणेजो, मौला बख्श उमरानी, नूर मोहम्मद कोरेजो, अबू दुजाना ऐं ॿियनि कैपेसिटी बिल्डिंग, प्लानिंग, मैनेजमेंट स्किल्स, आइन ऐं मंशूर, निशात सॉफ्टवेयर, रिकॉर्ड कीपिंग, कम्युनिकेशन स्किल्स ऐं ॿियनि मौज़ूअनि ते लेक्चर ॾिना। मेंबरनि खां प्रैक्टिकल वर्क ऐं प्रेज़ेंटेशन पिणु करायूं वयूं। सेमिनार में निशात स्टूडेंट वेलफेयर एंड ट्रेनिंग कमेटी जे चेयरमैन मोहम्मद यासीन टालपुर, मरकज़ी प्रेस सेक्रेटरी मीर मंसूर टालपुर, मेंबर ट्रेनिंग कमेटी मकबूल टालपुर, नबीबुल्लाह कोरेजो, मुज़म्मिल फरड़ो समेत कराची, बदीन, हैदराबाद, दादू, शहीद बेनज़ीराबाद, नौशेरो फिरोज़, लाड़काणो ऐं कंबर शहज़ाद कोट समेत ॿियनि ज़िलनि जे उहिदेदारनि ऐं ज़ैली इदारनि जे उहिदेदारनि शिरकत कई। नाजिया शागिर्द तंज़ीम निशात शागिर्दनि जी फलाह व बहबूद जे लाइ अहिड़ा ट्रेनिंग सेमिनार जेके आहिनि उहे मुनक़द कंदी रहंदी आहे। अॼु जेको ट्रेनिंग सेमिनार 2 डेज़ थी गुज़रियो आहे, जेको कैपेसिटी बिल्डिंग एंड मैनेजमेंट स्किल्स जे जामे उनवान ते थी। हिन सेमिनार में असां इहा कोशिशि कई आहे त जेके असांजा ज़िले जा उहिदेदार आहिनि, मुख़्तलिफ़ ज़िलनि खां जेके आयल आहिनि, उन्हनि जी तरबियत वास्ते जेकी बि ट्रेनिंग आहे उहे सुठे नमूने सां हासिलु करे पंहिंजे ज़िलनि में वञी बाक़ाइदा पंहिंजे मेंबरनि जी ट्रेनिंग कनि, मेंबरनि खे सुठे नमूने सां तयारु कनि ऐं तंज़ीमी प्लेटफॉर्म ते बाक़ाइदा कमकार करे सघनि। त अॼोको ही सेमिनार तमामु बहितरीनु थी गुज़रियो। असांजा जेके लेक्चरर हुआ उन्हनि तमामु बहितर नमूने सां शागिर्दनि जी सुठी तरबियत कई ऐं जंहिंमां असां इहा उमेदु रखूं था असांजा शागिर्द जेके आहिनि, असांजा जेके पार्टिसिपेंट हुआ, असांजा उहिदेदार आहिनि, सुठे नमूने तइलीम हासिलु करे, तरबियत हासिलु करे पंहिंजे ज़िलनि में वञी सुठो कमकार करे ॾेखारींदा। असां अॼु नाजिया शागिर्द तंज़ीम निशात स्टूडेंट वेलफेयर ट्रेनिंग कमेटी तरफ़ां सॼी सिंध मञा जेके आहिनि से स्टूडेंट जेके आहिनि, जेके असांजी हिन ऑर्गेनाइज़ेशन जा उहिदेदार आहिनि, उन्हनि खे असां जेको अॼु हिते घुरायो आहे ऐं उन्हनि जी जेका ट्रेनिंग जेका सेशन असां रखियोसीं कैपेसिटी बिल्डिंग ऐं मैनेजमेंट स्किल जे हिसाब सां। सो उन में असां जेको मुख़्तलिफ़ जेके लेक्चरार आहिनि, प्रोफेशनल जेके माण्हू आहिनि, उन्हनि खे जेको असां पंहिंजे हिसाब सां हायर कयोसीं, जिन असांजा जेके हिते जेके स्टूडेंट आहिनि उन्हनि खे कैपेसिटी बिल्डिंग ऐं मैनेजमेंट स्किल्स ऐं कम्युनिकेशन स्किल्स ऐं उन खां अलावा लाइफ स्किल ऐं ॿियूं खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि उहे जेको सो उन्हनि खे ॿुधायूं आहिनि, सम्झायूं आहिनि ऐं मोटिवेट कयो आहे। ऐं असांखे जेको सो हीअ जेको असांजो सेशन आहे हीअ हिकिड़ो असांजी ऑर्गेनाइज़ेशन जे हिसाब सां हिकिड़ी ट्रेनिंग जी जेका आहे सा हिकिड़ी कड़ी आहे, जंहिंमें असांजा जेके उहिदेदार आहिनि असां उन्हनि खे ट्रेन कयूं था ताकी उहे जेके आहिनि से पंहिंजे इलाइक़नि में वञी ऐं उते जे जेके शागिर्द आहिनि, उन्हनि जे स्टूडेंट जेके आहिनि, उन्हनि जी फलाह लाइ ऐं उन्हनि जे जेको आहे सो उन्हनि खे मोटिवेट करण लाइ ऐं उन्हनि खे एजुकेशन में अॻिते आणण जे लाइ पंहिंजो जेको सो रोल जेको आहे सो निभाइनि ऐं हुननि जे जेको सो तंज़ीमी हिसाब सां जेको सो असांजूं जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे सुठे नमूने सां करे सघनि। स्टूडेंट लीडरशिप ऐं स्टूडेंट जी तालीम ऐं वेलफेयर जे लाइ नाजिया शागिर्द तंज़ीम जी हिकिड़ी अहम कमेटी निशात स्टूडेंट्स वेलफेयर एंड ट्रेनिंग कमेटी तमामु जिदोजहद ऐं महिनत सां कमु करे रही आहे। अॼु उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ो नओं प्रोग्राम मुनक़द थियो आहे जंहिंजो उनवान आहे वर्कशॉप ऑन कैपेसिटी बिल्डिंग एंड मैनेजमेंट स्किल्स। हिननि प्रोग्रामनि खे मुनक़द करण जो मक़सदु इहो आहे कि शागिर्द जी जेका ज़हनी कैपेसिटी आहे, ज़हनी ताक़त आहे, उनखे वधायो वञे ऐं शऊरी तौर ते उन्हनि खे बहितर बणायो वञे। जेके असांजा हिते डिस्ट्रिक्ट जा मेंबरान ऐं उहिदेदारनि हिते मौजूदु आहिनि, उहे ज़िम्मेवार आहिनि पंहिंजे ज़िले में हिननि तालीमात खे आम करण जे लाइ ऐं हुते शागिर्द जे फलाह बहबूद जे लाइ कमु करण जे लाइ। सो हिते हिननि जी ट्रेनिंग ऐं वर्कशॉप ज़रिए तमामु सुठनि लेक्चररनि इन्वॉल्व थी करे हिननि खे ट्रेन कयो आहे ऐं असां हिन मां पूरी उमेद आहियूं कि इहे स्टूडेंट्स, इहे उहिदेदारान जॾहिं पंहिंजे डिस्ट्रिक्ट्स में, पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजे यूनिटनि में वञी ख़िदमत कंदा त उन जा जेके फ़ाइदा आहिनि उहे तमामु वॾा नज़र ईंदा। निशात 22 जुलाई 1983 खां वठी तालीम जी मैदान में हर वक़्तु कोशान रही आहे
मुख़्तलिफ़ वक़्तनि ते स्टूडेंट जी तालीम लाइ अहिड़ी लेवल जा सेमिनार्स वर्कशॉप कराईंदी रही आहे। उन ई कड़ी खे बरक़रार रखंदे अॼु जेको 2 ॾींहंनि जो वर्कशॉप पंहिंजी पुॼाणीअ तरफ़ वञी रहियो आहे। शागिर्द नाज़ा शागिर्द जो कमु ई आहे त स्टूडेंट्स ऐं शागिर्दनि ते कमु करणु, उनजी तालीम ते हमेशह कोशिशि रही आहे। उन्हनि जी स्कॉलरशिप, हुनखां मुख़्तलिफ़ स्कॉलरशिप जी टेस्ट वठणु, उनखे स्कॉलरशिप ॾियणु, प्राइमरी खां वेंदे हुनजी हायर एजुकेशन ताईं निशातनि ते कमु करे रही आहे। दरगाह लवार शरीफ़ जा जेका मौजूदा हिफ़ाज़त नशीन आहिनि, हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक़ कुरैशी नक्शबंदी, उन्हनि जी बि मंशा आहे त स्टूडेंट ते ऐं स्टूडेंट जी तालीम ते वधि खां वधि असांजी तंज़ीमूं, असांजी जमायत उन ते कमु कंदी रहे ऐं उन ई कड़ी खे बरक़रार रखंदे निशात नाज़ा शागिर्दनि निशात अहिड़ा प्रोग्राम वर्कशॉप कराईंदी रहे थी। हिते निशात स्टूडेंट वेलफेयर ट्रेनिंग कमेटी तरफ़ां 2 रोज़ा तरबियती सेमिनार मुनक़िद कयो वियो आहे, जंहिंमें असां फाइनेंशियल ऐं रिकॉर्ड कीपिंग जे हवाले सां ऐं मैनेजमेंट स्किल्स एंड कैपेसिटी बिल्डिंग जे हवाले सां हिते असां लेक्चर्स ॿुधा, जंहिंमें असां तमामु घणो इन मां सिखियो त असां पंहिंजी लाइफ में या तंज़ीम में मैनेजमेंट कीअं करे सघूं था ऐं जेका कैपेसिटी आहे उनखे असां बिल्डअप कीअं करे सघूं था। ऐं स्पेशली जेको मूंखे तमामु सुठो लॻो उहो आहे हुयो फाइनेंस जे हवाले सां, त फाइनेंशियल जेका मैनेजमेंट थींदी आहे उहा असां कीअं करे सघूं था, उनमें कहिड़ा कहिड़ा उनजा जेके स्टेप्स आहिनि जेके असां फॉलो करे असां उहो सिखी सघूं था। हिन प्रोग्राम में जेको असां सिखियो तमामु बहितरीनु हुयो ऐं असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं निशात स्टूडेंट्स वेलफेयर ट्रेनिंग कमेटी जा जंहिं इहो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो। असांखे तमामु काफ़ी सिखण जे लाइ मिलियो आहे। इंशाल्लाह असांखे इहो अॻिते कमु ईंदो ऐं असां हिते जेका असांजी कैपेसिटी बिल्डिंग जे हिसाब सां ॿुधायो वियो, इन मां असांजी जेका ब्रेन ते तमामु जेका कैपेसिटी जेका वधी आहे, इंशाल्लाह असां इन ते अमल कंदासीं। निशात तंज़ीम वर्कशॉप इन करे कराईंदी आहे जो जेके निशात तंज़ीम जा जेके मेंबर आहिनि उन्हनि खे ॼाण ॾेई सघूं ऐं असां हिते घणी नॉलेज हासिलु करे सघिया आहियूं ऐं इंशाल्लाह अॻिते बि एतिरी नॉलेज हासिलु कंदासीं। अॼु असां नाज़ा शागिर्द तंज़ीम निशात जमात लवारी शरीफ़ निशात स्टूडेंट्स एंड ट्रेनिंग कमेटी तरफ़ां हिते मौजूदु आहियूं। हिते 2 ॾींहंनि जो वर्कशॉप लॻो आहे कैपेसिटी बिल्डिंग एंड मैनेजमेंट स्किल्स ते, पंहिंजी पर्सनल लाइफ सां कनेक्टेड कम्युनिकेशन स्किल्स ऐं उनखां अलावा तमामु घणनि टॉपिक्स ते असां गेन कयो आहे ऐं असांखे ख़बर आहे त हाणे असांखे कहिड़े हिसाब सां बिल्डअप करणो आहे कैपेबिलिटीज़ पंहिंजियुनि खे ऐं उनखां अलावा मैनेज कीअं करिणो आहे असांखे पंहिंजी पर्सनल लाइफ जे हवाले सां, ऑर्गेनाइज़ेशनल तरीक़ेकार जे हवाले सां या एजुकेशन जी पॉलिसी जे हवाले सां असांखे कीअं सर्वाइव करिणो आहे, माशरमी वाद असां चङी तरह सिखी चुका आहियूं। कैपेसिटी बिल्डिंग ऐं मैनेजमेंट स्किल ते लेक्चर्स अटेंड कयासीं, जंहिंमें असां मैनेजमेंट जे हवाले सां तमामु घणो सिखियोसीं ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे अंदरि कैपेसिटी कीअं बिल्ड कजे उन जे बारे में बि असीं सिखियोसीं ऐं उन सां गॾोगॾु ॿिया मुख़्तलिफ़ लेक्चर्स बि असां अटेंड कयासीं। सेमिनार जी पुॼाणीअ ते शिरकत कंदड़ मेंबरनि खे सर्टिफिकेट पिणु ॾिना विया।